घोटकी मां ख़बर ईंदड़ घोटकी ज़िले जे अंदर मकानी चूंडुनि में धांधलियुनि जे ख़िलाफ़ JUI जे अॻुवाणनि ज़िला अमीर मौलाना मोहम्मद इसाक लेगारी, हाफिज़ सिराज अहमद चन्ना, मौलाना गुलाम रसूल कलड़ो, मौलाना मोहम्मद कासिम खावड़, कारी नदीम चन्ना ऐं ॿियनि इलेक्शन कमीशन ऑफिस जे ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते अॻुवाण जो चवणु हो त पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि सरकारी मशीनरी ज़रिए सरेआम धांधली कराई आहे। असांजी पोलिंग स्टेशन ते असांजा इंतख़ाबी निशान बि कोन हुआ। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त PP जे उम्मीदवारनि सां धांधली में इलेक्शन कमीशन जा अमलदार मुलविस आहिनि। हिननि चयो त बलदियाती चूंडुनि जे नतीजनि खे क़बूल नथा कयूं छो त सिंध जे हर पोलिंग ते धांधली थी आहे। हिननि वसवा रंग मुतालबो कंदे घुर कई त साफ़ शफ़ाफ़ ॿीहर इलेक्शन कराए इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में रोड ब्लॉक कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।